तो परेशान लगो मैं खैरता है यार पक्को सर्टिफिकेट को नो मिले अलई ढोड़ा कही है वो पढ़ाई कर पो मिल दो ना अरे बाबा पढ़ाई कही है पक्का सर्टिफिकेट ये वारी आई तो मिले को ना जाके भी तो केड़े जो पक्को सर्टिफिकेट खपे तो इंटर जो अरे हाँ यार चो भला चो मिले जो कोन तो हिते अॼुकल्ह हले थी ॻाल्हि ॿोल माण्हुनि जो अच वञ आहे उथी वेठी बरोबर यार असल में छा है सरकारी कमानो बन बरी जल्दी है एडा अब सोचो था अब ॾिसो था को माण्हू को की मना एडा अड़ी तरीक़े ॾिस को तुंहिंजे ज़हन में हुजे ॿुधाए यार अरे बाबा खत्म न ॻाल्हि बस खत्म मना हल तू मना पेरी मोट छो कोन आहे तू पेरी आए जो कोन मूं वटि सर्टिफिकेट खपे तो के पक्को सर्टिफिकेट खपे पक्को को मसलो ही कोने बाबा आऊं तो के आने ॼाण को मसलो ही कोने ही कर मुझे हिकिड़ो दोस्त अथई जेन्युइन बेस्ट बेहतरीन कमाल माना उनजो नालो वठी पोइ अॻियां फुल स्टॉप लॻाइजे छा मिसाल उनजो नालो अथई फाज़ल लतीफ़ छा नालो उनजो फाज़ल लतीफ़ अॻियां लिखियलु फुल स्टॉप छो उन खां अॻियां को माण्हू ई कोन्हे दुनिया में बेस्ट इन टाउन छा बेस्ट इन टाउन बाबा यूनिवर्सिटी वेंदो डीन पहिरीं पियोन खे चवंदो उन पियोन खे हुकम अथई ख़बर आहे तुंहिंखे पियोन खे पटियाले खे हुकम आहे पहिरीं फाज़ल लाइ हमेशह दरवाज़ा खोलियल हूंदा ऐं कुर्सियूं जेका मीटिंग हुजे हुनखे अची डीन विहारींदो अथई यूनिवर्सिटी जे हुन टेबल ते जेको वेह हलिया तुंहिंजो दोस्त आहे बाब यार उहो हाणे हुनजी वॾी माना वॾो माण्हू आहे हुनजी महिरबानी जो असां ॼणनि खे दोस्त रखी आहे वॾी ॻाल्हि आहे माना क्लार्क यूनिवर्सिटी कॉलेज ये वड़ा ऑफिसर बस मतलब पेरन दे सफा माना आखिरी यार वो वारो करे इन माण्हू का मुझे कम करे तो जितना पैसा चंदे तो कडी न जितना पैसा चंदे हां यार हु फ्री में करे न पर उनके लाजमी गाला चाय बे प्यारणी पंदियो डाउन आड़े त सब खर्च कंदो उ खाली ही सलाम करेन तडे असा के मन हुनजे ला कुछ करणो तो पाए हुनखे ॾेखारण लाइ असांखे ॾाढ़ियूं ॿाढ़ियूं ठाराहिणियूं पवंदियूं वार ठाहिण ताकी हू असांखे सलाम करे सघे एॾो माण्हू अथई अथई दोस्त मुंहिंजो 500 रुपया ॾे 500 बस 500 न ही अॻु शुरूआत थी आहे पोइ हाणे हू माना कमु फ्री में थींदो कमु फ्री में तूं बेफ़िक्र थी माना बेस्ट इन टाउन फाज़ल लतीफ़ बेस्ट इन टाउन मतलब फाज़ल लतीफ़ अॻियां नुक़्तो छा फुल स्टॉप फाज़ल लतीफ़ अॻियां फुल स्टॉप ठीकु आहे माना सफ़ा एंड कसम सां वाकई पोइ तूं वञी थो चलो ठीक है तो भले केड़ा हालन खुश सर केड़ा हालन दोस्त मिले केड़ा हालन खुश है न तू वज न बीबी मिलूं केर कोने तो मिलन दे यार मिलन दे केर कोने न ए नालो वाला आए कोने जो आए अरे कोई भी भी अरे मना चाय यार दोस्त है यार बमिल तो तुझे दोस्ता मिलूं ना तो के चाय हां फाजल लतीफ मुझे नालो है चो यार चाह थी फाजल लतीफ मुझे नालो ई कोने फाजल ही अरे फाजल ही है बाबा असल में फाजल दो अडो मानवा तेने करे ओए मिलन 10 रुपया दे टेस्टी वठने ने यार 10 चाह तू यार समझ बाबा तू बाबा तो चाहूं तू फाजल लतीफ ई यूनिवर्सिटी में वड़ा नाला आइन ऐं ही मना जदो क्लार्क इन जे पेरन ते पियोन ही हु यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी એટલે કેડી यूनिवर्सिटी નો જા વાસ્તા હે ને એ અબા કિતે તોકે કે લેખાની ના यार आऊं पाड़ फर्स्ट ईयर में फेल थिया तो वरी आऊं जो को एमए में फेल थिया अन्या ता मुझे जो को एमए क्लियर कोन थिया क्लार्क मुझे बुधन कोन टके जी इधर कोई तोड़े मगे चयो हेडा मुझे का शेग यार तबा लग मगे चयो तो ये तो फाजल दोस्त है बड़ी बस तू बस बात कर मगे गालायण दे बमे अब तू बस अब तू गाल बुध बेचारे के रुवाड़े छड़ियो तो चयो तिंजा वडा वास्ता है ने ही हु वास्ता केड़ा वास्ता पंजा झल तूने ठग मुझा पैसा वापस कर तो चयो तो कम कराए तो दिया पैसा हरता ने चरा पैसा वापस ने मुझे जल्दी कर बुधाए ने घुमाए वठ आऊं या मके वाके हलंदी ए हां तुंजी हलंदी है 2 मिनट माच करे भी पाण फेल थियो सदाई मुझे कम तो कर पैसा वापस मुझे जल्दी कर ना आऊं ओके रे हां जामती हले वन पेरी पेजा कागज कढरा शाबाश हेलो मने ठग किथे यार ता ना पे बुधाई ना मके पेरी मके बुधाई ना तो बुधाया तो तू बुधाई कोन तो बुधाया तो क्या यार गाड़ी छड़े धक्कन यार अरे